हांगकॉन्ग शहर में आयासीं। मुंहिंजो हिकु दोस्त आहे श्याम गंगारामाणी, फेसबुक ते मूंसां दोस्ती जसि। फ़ोन ते ई मूंखे चई जीअं हांगकॉन्ग में अचे न रोटी मुंहिंजे घर खाइजे। मां चयो वाह, पहिरियों पहिरियों ग्राहक मिली वियो। जेॾी महिल साम्हूं ॾिठई मुंहिंजी पर्सनैलिटी हमड़ा ई ज़बान ई फिरी वई। चई यार मुंहिंजे घर में जेको बि महिमान ईंदो थी न ख़ाली 2 फुल्का खाईंदो थी। मां चयोमांसि चू ॿिए कंहिंखे बणाए, हा सम्झी विया न, ॿिए कंहिंखे बणाए ऐं मां उन्हनि मां न आहे। मां घटि में घटि 12 फुल्का खाईंदुमि जे नाश्तो न खाधो में त। चई न पर असांजे जेको महिमान ईंदो आहे 2 फुल्कनि खां वधीक को खाईंदो ई न आहे। मां भले तव्हां डोडा पचाईंदा, डोडा बि मूंखे शह हली वेंदा। चई न साईं जीअं चवई। मां चयो ठीकु आहे। मां बि सॼो ॾींहुं बुख कढी। मां चयो हिन खां बदिलो वठिणो आहे। सॼो ॾींहुं बुख कढी रहे घर वियुमि। जेॾी महिल हिन घरवारी अची अचो अचो भैया अचो अचो मस मस आया आहियो, महिमान माना भॻवान। वेठासीं, रखियईं तओ गैस ते, फुल्को वेले। पहिरियों पहिरियों जीअं फुल्को लथो, हिंदू धर्म चवंदा आहिनि पति परमेश्वर, ठक परमेश्वर जे थालीअ में। ॿियो महिमान माना भॻवान मुंहिंजी थालीअ में। फुल्को छा हेतिरो पूड़ीअ जेतिरो। मां घटि में घटि 25 खाई वञा। वरी 3 फुल्को लथो पति परमेश्वर जे थालीअ में। 4थो फुल्को लथो सिधो बाबा पतीअ जे थालीअ में। हाणे जीअं 5हों फुल्को जीअं तए खां लहे पियो त घोट खां पुछई हेॾां फुल्को ॾियांव? चई गॾो आहियां, कुतो आहियां। हे गॾव खाईंदा आहिनि 5-5 फुल्का 4-4 फुल्का। माण्हू ख़ाली 2 खाईंदा आहिनि, हिन खां पुछेसि। मां चयो मुंहिंजो बि डौ थी वियो।